आगाह क्योबा के तहत शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी 26वीं वरसी मल्हाई पी वञे। नवंदेरो हाउस ऐं गढ़ी खुदा बख्श भुट्टो में पीपी ऐं पीपी शहीद भुट्टो पारां धार धार क़ुरान ख़्वानी कराए तक़रीबूं मुनक़िद कई वियूं आहिनि। मुल्क के अगूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के पुट शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की अॼु 26वीं वरसी मल्हाई पी वञे। नवंदेरो हाउस ऐं गढ़ी खुदा बख्श भुट्टो में पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां धार धार क़ुरान ख़्वानी कराए तक़रीबूं मुनक़िद कई वियूं आहिनि। नवंदेरो मां तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद वधीक आगाह कजो, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की अॼु 26वीं वरसी मल्हाई पी वञे। जी अमीर कायद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के पगदार पुट शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की 26वीं वरसी इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम से मल्हाई पई वई। सिंध अंदर बोड वारी सूरत हाल हुजण करे मुख्य तक़रीब जेका गढ़ी खुदा बख्श में मुनक़िद कई वेंदी आहे, इन भेरे उहा वरसी तक़रीब मुलतवी कई वई आहे, जंहिं करे पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पीपी शहीद भुट्टो तरफ़ां नवंदेरो हाउस ऐं गढ़ी खुदा बख्श भुट्टो में अलॻि अलॻि क़ुरान ख़्वानी जूं तक़रीबूं मुनक़िद कई वयूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले लाड़काणे जे उहिदेदारनि ऐं कारकुननि वॾे अंग में नवंदेरो हाउस पहुची क़ुरान ख़ानी में शिरकत कई आहे। वरसी तक़रीब में पीपी ज़िले लाड़काणे के जनरल सेक्रेटरी एजाज़ लेगारी, मंसूर सूमरो, इमरान जतोई, अनवर बोडो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। नवंदेरो हाउस ते क़ुरान ख़ानी बैदि इज्तिमाही दुआ घुरी लंगर तक़सीम कयो वियो, जॾहिं त वॾे काफ़िले जी सूरत में गढ़ी खुदा बख्श भुट्टो पहुची शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी मज़ार ते हाज़ुरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़ी वई, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो तरफ़ां गढ़ी खुदा बख्श भुट्टो में मीर मुर्तज़ा जे मज़ार जे अहाते अंदर क़ुरान ख़ानी कराए मज़ार ते हाज़ुरी भरे दुआ घुरी पई, जॾहिं त पीपी शहीद भुट्टो जे CEC मेंबर ग़ुलाम हैदर नारे जो पीपी शहीद भुट्टो सिंध के सदर ज़ुबैर जतोई की अगवाणीअ में कारकुननि के वॾे जथे सां गॾिजी पीपी शहीद भुट्टो के चेयरपर्सन गनवा भुट्टो तरफ़ां मीर मुर्तज़ा भुट्टो के मज़ारुनि ते गुलनि जूं चादरूं चाढ़े खेनि ख़राज अक़ीदत पेश कई वई। जी महिरबानी नूर मोहम्मद तफ़सील ॾियण जे लाइ।